रोमन नंबर्स। अॼु असां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा नंबर्स सिखंदासीं। इन्हनि खे असां रोमन नंबर्स चवंदा आहियूं। इहे क़दीम दौर में रोमन तहज़ीब सिविलाइज़ेशन में इस्तेमाल थींदा हुआ। जेकॾहिं को हिन नंबर्स जे बारे में नथो ॼाणे त इहे नंबर्स सीक्रेट कोड जहिड़ा बि लॻंदा आहिनि। पहिरियों रोमन न्यूमरल I आहे। I इज़ इक्वल टू 1 यानी I 1 जे बराबर आहे। ॿियो रोमन न्यूमरल V आहे। I V इज़ इक्वल टू 5 यानी V 5 जे बराबर आहे। टियों रोमन न्यूमरल X आहे। I X इज़ इक्वल टू 10 यानी X 10 जे बराबर आहे। त असां वरी यादि करियूं था। I इज़ इक्वल टू 1, V इज़ इक्वल टू 5 ऐं X इज़ इक्वल टू 10। Now let's play a game. What Roman number do you think this is? It has 2 eyes. असांखे ख़बर आहे त 1 eye is equal to 1. So 2 eyes is the number 2. What Roman number do you think this is? It has 3 eyes. 1 eye is equal to 1. So 3 eyes are equal to 1 plus 1 plus 1. That is 3. 3 eyes is the number 3. What number do you think this represents? It has 1 V and 1 I after the V. छो त 1 V 5 थींदा आहिनि ऐं 1 I 1 थींदा आहिनि त असां 5 plus 1 कंदासीं। That is 6. 1 V and 1 I is the number 6. What do you think this Roman number is? It has 1 X and 1 I. Because 1 X is 10 and 1 I is 1. त असां 10 plus 1 कंदासीं which is 11. 1 X and 1 I is the number 11. What number do you think this is? It has 2 X's. 1 X is 10. So we will do 10 plus 10 which is 20. So 2 X's is the number 20. हाणे हिकु मुख़्तलिफ़ क़िस्म जो रोमन नंबर ॾिसूं था। हिन रोमन नंबर खे गौर सां ॾिसो। हिन में I यानी 1, V यानी 5 खां पहिरियों आहे। इन जो मतिलबु आहे त ही 5 खां 1 लेस आहे। त असां 5 minus 1 कंदासीं and that is 4. So an I before V makes 4. हाणे हिन रोमन नंबर खे बि गौर सां ॾिसो। हिन में I यानी 1, X यानी 10 खां पहिरियों आहे। So what number do you think this is? बिल्कुल सही। इन जो मतिलबु आहे ही 10 खां 1 घटि आहे त असां 10 minus 1 कंदासीं and that is 9. So an I before an X makes 9. त हाणे अव्हां रोमन नंबर सिखी चुका आहियो। हिन टेबल खे मुकमल करे वधीक प्रैक्टिस कयो।